अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व हबीबना व हबीब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन वला फ़ख्र व अना हबीबुल्लाहि वला फ़ख्र व अना हामिलु लिवाइल हम्दि यौमल क़ियामति वला फ़ख्र औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे मुअज़्ज़ज़ीन सामीन स्टेज ते वेठल उलमा किराम
ऐं मुंहिंजा जमायतियो साथियो, असांजे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ालिक त सुञातो, ख़ालिक त इंतिखाब कयो, पर सजी मखलूक सुञातो। ख़ालिक ऐं मखलूक कटनी शे रही। अब थोड़ो तवज्जो कजो। ख़ालिक ऐं मखलूक सब अची विया न। शयूं त ॿ आहिनि, हिकु पैदा कंदड़, ॿी जेका पैदा थियल शइ आहे मखलूक। असांजे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सॼी मखलूक सुञातो। मतां कंहिं ग़लत फ़हमी में हुजो या तव्हांखे मालूमात न हुजे, इंसानन सभिनी सुञातो, जानवरन सभिनी सुञातो, चरिंदन परिंदन सभिनी सुञातो, जानदार शयुनि सुञातो, बेजान शयुनि सुञातो, वणन जबलन समा आसमान जमीन चंड सितारा कमर मखलूक में सब अची विया न। इंसानन मां मके जा रहंदड़, मदीने जा रहंदड़, दुनिया जे कंहिं कुंड में रहंदड़, मुशरिक, यहूदी, ईसाई, मजूसी, सभिनी सुञातो त इहो सच्चो नबी आ। मसले के समझो। सभिनी सुञातो त ही सच्चो नबी आ। पर मुखालफत में मक्के जा मुशरिक भी अची विया, मुखालफत में यहूदी भी अची विया, ईसाई भी अची विया, मजूसी भी अची विया। उन वक्त जा सरदार मालदार निजाम ते कंट्रोल रखंदड़, उन वक्त जो हुकूमतूं सब मुकाबले में आया। पर मखलूक मां अहिड़ी का मखलूक ना है जे नबी के असांजे नबी के सुञातो न हुजे त इहो सच्चो नबी आहे। बाकी भला उहे मुकाबले में आया छो? सब ये जेके नाला खणी मां बिन शयुनि जे करे, बिन शयुनि जे करे। अदा थोड़ो आवाज अचे तो हेठां जलसेगाह मां, थोड़ो ॿारनि खे थोड़ो इशारो कयो ख़ामोश थियनि। चए तो मुंहिंजी तकरीर थोड़ो शोर ईंदो त समझ में न ईंदो, मां तव्हांखे पाणी ॿुधाए थो छॾियां। जॾहिं मां एॾा वॾा लफ़्ज़ चया त ख़ालिक ऐं मखलूक सभिनी नबी खे सुञातो त सच्चो नबी आहे, का शइ रही कोन। पर मुकाबले में जेके भी आया वो ॿिनि ॻाल्हियुनि जे करे आया। हिकु हुबे जाह, ॿियो हुबे माल। हिकड़नि में हसद आयो त असांजी इज्जत वञे पई, हिन यतीम जे ॿार गरीब ऐं मिस्कीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी इज्जत वधे पई। असां पुराना इज्जतन जा मालिक, शान शौकत जा मालिक, असांजे शान शौकत उहो गुरूब थींदे पियो नजर अचे, उहो ज़ाइल थींदे पियो नजर अचे। हिन जी इज्जत पई वधे। याद रखो, ज़हन में विहारण जूं ॻाल्हियूं अथव। ऐं ॿियो हुयो माल ऐं दौलत जी लालच।
इन नबी जे जेकरे कदमन में वेंदा से त नबी जी जिंदगी में सादगी आ, तवाज़ो आ, आजिज़ी आ, दुख सुख ते राज़ी थियणा, जंहिंमें ज़ाहिरी किस्म जो को गलत को दाबो कोने। असांजी इज्जतूं त इहे सभु हली वेंदियूं, असांजो माल ऐं दौलत जेका उहा सभु हली वेंदी। यादि रखो मुस्लमानो, जन भी मानन हुजूर जे मुक़ाबले में आया आहिनि उन ॿिनी शयुनि जे करे आया आहिनि। को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिं हुजूर असां जेके सुञातो न हुजे ऐं इन न सुञाण जे करे हुन मुखालफ़त कई हुजे। जेतिरे क़दुरु मुंहिंजो थोरो इल्मु आहे, जेतिरो मां ॾिठो आहे मुताले में, तव्हां ॿुधो था त मके जा सभु हुजूर जा मुखालिफ़ थी विया। पर थोरी हिकिड़ी मां मिसाल, हीअ हिकिड़ो जेको मां ॻाल्हि कयां थो, इहो मौज़ू तमामु वॾो आहे। मां ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ कयां इन पंहिंजी दावा खे साबित करण जे लाइ। मके जे मथां हिकु अहिड़ो दौर आयो जेको ॾुकड़ साली जो हो। बारिश बंदि थी वई, मके वारनि जो गुज़र सफ़र बारिश ते, बारिश थे तो गाह फुटे, माल चरे, पान भी पानी पिए न माल भी पानी पिए, गाह भी फुटे, गुजर सफर जो माल थे। को जरियात तो हुई कौन का। एड़ो डुकर पयो के कुरान में जे दुखान जो जिक्र तो अचे, कन मुहद्दिसीन हजरात फरमायो इन मां मुराद है कि काफिर मक्के जा बुखन में एतरा तंग थिया, उन जे अखियन जे आडो आंधियूं अची। एक हदीस में आयो तो एतरा बुख में अची विया जो जेकरे को जानवर मरे पियो आई वो मुर्दार जानवर जी खबर पई तो हुते पयो आ त उन मुर्दार जो गोश्त कटे करे खाइन पिया। खाली जेकरे काथे चमड़ो पियो नजर अचे तो उन्हीं के टुकुर करे उन्हीं के भी खाइन पिया। गाल समझो तो हुजूर जे वक्त का वठी अज ताईं सागो ही तरीको आ। मुझे चवण जो मकसद समझो, हुजूर के खालिक मखलूक सबनी सुञातो, मुखालफत में आया बिन शयन जे करे। एक तो असांजी इज्जत थी वने, बियो असांजो माल ऐं दौलत थो वने। मुसलमानों तवज्जो कयो, इन वक्त में मां तहां के पूरे हौसले से यकीन से 100% सही तो चवां, इन वक्त भी जगह को कुरान ए दीन की मुखालफत में आ इन बिनी शयन जे करे आ। बस उनके खबर आ तो ये जो दीन है इस्लाम है सच्चो आ। 360 बुत बैतुल्ला में प्यान रणियों करे 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 बीठा, पर बारिश वसे ही कोन, डुकर वने ही कोन। सोचे 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 सब जा सब अचे अबू तालिब वट पहुता। अबू तालिब दिसे तो मानू मरन था, बुख में मानू मरन था। हाँ तो ये कर पंहिंजे भाटे मोहम्मद के चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इनके चो तो हथड़ा खणे, बस असा के इहा ही वाह ते नजर अचे, बी का वाह नजर न थी अचे। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा है, छाबा नंढड़ा है। अबू तालिब मुझे हुजूर जे हथ मुबारक के वठी करे बैतुल्ला ॾा रवाना थिया। सब मके जा सरदार भोतार अवाम सब जे सब कढन। अज अबू तालिब जो भाटियो नंढड़ो मोहम्मद दुआ घुरदो, ॾिसो तो छा थो थिए। दलील है, उनके खबर ही सब। हुजूरे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्ला जी दीवार में टेक लगाए करे, नंढड़ा है, बैतुल्ला जी दीवार में टेक लगाए, मुझे साईं हथड़ा मुबारक मथे खया। सब इंतजार में हैं, सब अखियन सा सजो मंजर दिसी रहे हैं।
ऐ अल्लाह बारिश वसाई मक्के वारा बुख में मरी रहा हैं अल्लाह मेहरबानी फरमा अञा मुझे महबूब मुस्तफ़ा अञा दुआई में आहिन अञा हथ हेठ नाहिन कया आसमान मां बारिश वसण शुरू थी वई कहा त हलियो वियो डुकर हलियो वियो तकलीफ़ दूर थी वई सबनी मक्के वारन डिठो कि इनी पाक मुहम्मद करीम नंढड़े जे सदके एडी मेहरबानी थी वई मना त नबूवत दिशा बचपन खां उन्हीं के जान ही बचपन का सुञाणी माचम सजी मखलूक के सुञाणी पर जन हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत जो ऐलान कयो सब मुखालिफ थी विया उन्हीं बिनी ॻाल्हियुनि जे करे हिते इज्जत भी वञे थी माल दौलत भी वञे थो हुकूमत भी वञे थी सब कुछ वञे थो सादा वरी एड़ो वक्त दौर तो अचे एड़ो दौर तो अचे साजदा मक्के वारा वरी अबू तालिब जे घर कने मुझे हुजूर जी 40 साल नबूवत मिलन का हाने बाद जो वरी ॿीहर था अचे अबू तालिब अर्ज़ खणी आया हूं वो सब तां कॾ थिया वो अची करे छा कहिड़ो अर्ज़ खणी आयो अबू तालिब तू त असांजे मज़हब जो आ असांजे नज़रे जो आ असांजे ख्याल जो आ तुंहिंजो भाटो मुहम्मद असांजी मुखालफत में असांजे माबूदन जी मुखालफत में असांजे वडन जी मुखालफत में सरदारन जी मुखालफत में आबाओ अजदाद अबन ॾाॾनि जी मुखालफत में अबू तालिब तो वटि आया हो तू मुहम्मद जो साथ छॾ तू मुहम्मद सां हमदर्दी छॾ असां ॼाणियो तो मुहम्मद जाने हाणे वरी सभु गॾु थिया आहिनि उन्हीं वक्त में अबू तालिब उन्हनि खे उहा पहिरीं तारीख़ यादि ॾियारी पहिरों वक़्तु यादि ॾियारी अबू तालिब तो चए ओ मके वारो कुछ हयात कयो कुछ शर्मत कयो कंहिंजे खिलाफ आया हो कंहिंजे खिलाफ अवां बाइकाट करण आया हो ही मुझो मोहम्मद हो थव अबू तालिब में उनके वड़ा शेर बुधाया का जो ये सब शेर हिमल मुखे याद अचन हा एक मुंड वारो याद तो अचे ऐ मके वारो केड़े मुझे मोहम्मद जे खिलाफ आया हो ओ मुझो मोहम्मद करीम हो थव व अब यादो युस्तस्कल गमाम बिवजही अब यादो युस्तस्कल गमाम बिवजही सिवालुल यतामा अस्मतुन लिल आरामिली के मुझे भाटे मोहम्मद करीम जे खिलाफ आया हो ए मुझो मोहम्मद करीम तो हो जे जे चेहरे रेत नजर कयो मुझे मोहम्मद जो चेहरो तो रोशन दिसो मुझे मोहम्मद करीम जे करे चेहरो आसमान मथे करे ता आसमान जे बादल मां पानी ए बारिश वसी पवे मके वारो हो वक्त ते याद कयो ए मुझो पाटो मोहम्मद करीम हो जे हथ मुबारक खया चेहरो आसमान ने कयो हो ओ मके वारो बारिश वसी पई डुकर खत्म थी वियो उनके खिलाफ आयो अब याजो युस्तस्कल गमामो बेवजही सिमालुल यतामा अस्मतुल लिल आरामिली के बाटे मोहम्मद करीम जे खिलाफ आया हो ए मुझो मोहम्मद करीम तो हो थव ओ मक्के जा सरदारो सरदार त तहां आयो मालदार त तहां आयो दौलतमंद त तहां आयो पर सिमालुल यतामा अस्मतुल लिल आरामिली पूरे मक्के
मक्के जे अंदर जरे के जो अबो वफात करे वेंदो ऐं बचड़ा यतीम होंदा आहिनि उन्हनि यतीमनि जी संभाल कंदड़ मुंहिंजो मोहम्मद करीम होंदो तव ऐं मके वारो कुछ त हया कयो सरदार तव्हां हो मालदार तव्हां हो पर ओ मके वारो अस्मतुल लिल आरामिली पूरे मके जे अंदर जॾहिं औरतूं बेवा थींदियूं आहिनि उन्हनि जी कोई देखभाल करण वारो कोई मके में न लभदो आहे मुंहिंजो मोहम्मद करीम ई बाटियो उन्हनि बेवाहनि जी संभाल लहंदो आहे बाक़ी ॿुधायो इहा सुञाण ई आहे बग़ैर सुञाण जा लफ़्ज़ पर जॾहिं उन अबू तालिब जी वफ़ात थी रही आहे छा वफ़ात ताईं हुज़ूर ते कलमो न पढ़ी ईमान आंदई जॾहिं वफ़ात थी रही आहे एॾा मुंहिंजा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे अबू तालिब वटि अची करे वेठा एॾा मके जा काफ़िर अची वेठा एॾा मुंहिंजा हुज़ूर आहिस्ता कनन में पंहिंजे चाचे खे चेरियनि चाचा अबू तालिब एतिरे आवाज़ सां कलमे जा लफ़्ज़ चओ जे मुंहिंजनि कननि में ॿुधण में अचे क़यामत जॾहिं मां गवाह बणिजां चाचा कलमो पढ़ अबू तालिब हेॾा काफ़िरनि ॾे निहारे हेॾा पाक मोहम्मद करीम ॾे निहारे काफ़िर चवनि अबू तालिब मता पिछाड़ी में हौर मञी हुजई मता पिछाड़ी में पंहिंजी मता आख़िर में पिछाड़ी में पंहिंजी इज्जत ऐं मर्तबे के ख़त्म कयो हुजई अबू तालिब कलमो न पढ़ जाए एॾा इमामुल अंबिया ॾे बि ॾिसे एॾा काफ़रनि ॾे बि ॾिसे आख़िर लफ़्ज़ जे अबू तालिब के ओ मुंहिंजा भाटिया मोहम्मद समझी रहियो आहे कि जेकॾहिं मां कलमो न पढ़ियमि जहन्नम में वेंदुमि पर दुनिया जी आर क़बूल न आहे दुनिया जी गिला कबूल ना है माके जहन्नम कबूल आ कलमो न पढ़ी बगैर कलमे जे मौत थी वई जेको चवे त माके इख्तरतु नार जहन्नम के कबूल आ पर समझे पर जेकर मां ईमान न थोणे त माके जान न मिलदी सुञाण ही न हुई मुसलमानो हर दौर जे अंदर हर वक्त जे अंदर चो मुझे हुजूर के सब सुञाणींदा चो मुझे हुजूर जे हिन कुरान जे प्रोग्राम के इन दीन जे प्रोग्राम के मता गलती में हुजो मता गफलत में हुजो ओ केड़न भी फिरकन जा नाला खणो केड़न भी टोलन जा नाला खणो केड़न भी सियासी पार्टियन जा नाला खणो केड़न भी मजहबी पार्टियन जा नाला खणो सभी के यकीन थव ये कुरान सच्चो है इन कुरान जो प्रोग्राम सच्चो है उलमा देवबंद जो मजहब ए प्रोग्राम सच्चो है मैं बड़ी दावा सां तो चवां कोई मञे न मञे पर मसलो है जाहो माल बई गालियूं याद कयो छा एक तो पंहिंजी दुकानदारी वेंदी वो मकाम मर्तबो वेंदो यो जेको नाजायज तरीके से पैसो कमायूं था वो पैसो असांजो जो सब सुञाणींदा पर हिकड़ी गाल बुधायां था बुखारी शरीफ में एक हदीस अचे थी अब मुझे हुजूर के जमाने में बादशाह मां ब बादशाहों वडी सुपर ताकत हूं मुसलमानों मालूमात रखो नॉलेज रखो मुसलमानों जलसन के रोशो न समझो छड़ा असांजो रड़ियूं सुरड़ा बुधी करे हलिया वञो ये ना है मालूमात मवाद हासिल सुपर ताकत है कि ही रोम जी वो ईसाई आ भी उन वक्त में सुपर ताकत ही फारिस ईरान जंहिंजो लक़ब हूंदो किसरा रोम वारनि जो लक़ब हूंदो कैसर ये वॾियूं ताक़तूं वॾी सुपर ताक़त
जे हिन वक्त में तव्हां चवंदा हो त बाबा अमेरिका वॾी सुपर ताक़त आहे, उन वक्त में ईअं वॾी ताक़त। सुलह हुदैबिया थी वई, हाणे सुलह हुदैबिया जो वक्त पियो गुज़रे। मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक्के मां सब खां वॾे मां वॾो मुखालिफ़ पहिरियां हज़रत अबू सुफियान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो, जेको बाद में मुसलमान थियो। सब खां वॾो मुखालिफ़ हज़रत अबू सुफियान रूम ॾांहुं पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी तिजारत जे ख़्याल सां रूम वियो। उते वयो त उन वक्त में रोम जो बादशाह, उनजो नालो हेरकल। कैसर त हर बादशाह के चवंदा, उनजो लक़ब हूंदो, नालो उन वक्त में बादशाह, उनजो नालो हेरकल। उनखे ख़बर पई हजाज जे सरज़मीन मां उहे अरब उहे आया आहिनि, जो अरबन में हिकिड़ो माण्हू पैदा थियो आहे जेको चए थो मां नबी आहियां, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ। लेकिन मां इन्हनि खां कुछ मालूमात वठां, मां मुख़्तसर तो कयां, हदीस लंबी आहे। उन हेरकल बादशाह माण्हू मोकिलियो, बाबा इनके ॻोल्हे ॻोल्हे वठी था अचो। सभु आया, हज़रत अबू सुफियान बि आयो। हेरकल पुछण लॻो, भला उहो जेको तव्हां में हिकिड़ो माण्हू पैदा थियो आहे जेको चए थो मां नबी आहियां, तव्हां मां वधीक रिश्तेदार माइट वधीक कहिड़ो अथसि? हज़रत अबू सुफियान चयोसि मां आहियां। ही कहिड़ो ज़मानो थो ॿुधायां, जेको मुंहिंजो हुज़ूर जो सभ खां वधीक वॾे मां वॾो मुखालिफ़ हज़रत अबू सुफियान हो। ये उन वक्त जी ॻाल्हि आहे। चे मां तोखां कुछ सवाल कंदो, मूंखे जवाब ॾिजांइ। चे हा। चे ॿिया तुंहिंजा साथी पोयों वेन, तो अॻियों वे। हाणे जॾहिं हेरकल हुन खां तर्जमान जे ज़रिए सवाल तो करे, कंहिंखां? हज़रत अबू सुफियान खां। ॻाल्हि सम्झो, कंहिं वक्त में? जो उन वक्त में हज़रत अबू सुफियान मुंहिंजो हुज़ूर जो सख्त मुखालिफ़, सब खां वधीक। हेरकल पुछण लॻो, कैफ़ नसबुहु फ़ीकुम? अबू सुफियान ॿुधाए त सही, जेको चए थो मां नबी आहियां, जेको नबूवत जी दावा करे रहियो आहे, कैफ़ नसबुहु फ़ीकुम? अबू सुफियान ॿुधाए त सही, उन्हीं जो नसब तहां में कीअं आहे, उन्हीं जो कबीलो कीअं आहे, उन्हीं जो खानदान कीअं आहे? हज़रत अबू सुफियान जवाब ॾिनो, हुआ ज़ू नसबिन फ़ीना, हुआ ज़ू नसबिन फ़ीना। ओ हेरकल, पूरे मक्के जे अंदर जेतरा खानदान हैं, जेतरा कबीला हैं, सबनी कबीलन मां, सबनी खानदानन मां, हो अज़ू नसबिन फ़ीना, सबनी का वधीक उच्चो खानदान इनी मोहम्मद जो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुछदड़ भी मुखालिफ, रूमियन जो बादशाह ईसाई कट्टर मुखालिफ, जवाब दीदड़ मक्के जो सरदार काफिर कट्टर मुखालिफ। वरी तो हेरकल पुछा करे, अबू सुफियान ॿुधाए त सही, हल कान मिन आबाइही मिन मालिक, हल कान मिन आबाइही मिन मालिक। ओ अबू सुफियान ॿुधाए त सही, जेको चए थो मां नबी आहियां, भला इन जे खानदान मां कोई बादशाह थी गुज़रियो आहे, इन जो ॾाढो पर ॾाढो कोई बादशाह थी गुज़रियो आहे, इन जो वालिद कोई बादशाह थी गुज़रियो आहे? हज़रत अबू सुफियान चयो, ला ओ हेरकल, न न न, इन जे मथे खानदान मां कोई बादशाह नाहे गुज़रियो। हेरकल चवण लॻो, अबू सुफियान जेकॾहिं चवे हा त हिन जे खानदान मां बादशाह गुज़रियो आहे, मां चवां हा शायद पंहिंजे अब्बे जी विरासत तो वठण चाहे कि अब्बा ॾाढा बादशाह, उहा विरासत वरसो मूंखे मिले। पर अबू सुफियान तू चयो न न, हिन जा वॾा उहे बादशाह कोन हा। जे बादशाह हुजनि त मां ईअं चवां, कॾहिं थींदो आहे न जेकॾहिं कंहिंजो को वॾो वज़ीर आज़म थी गुज़रे, सदर गुज़रे, तुंहिंजी औलाद जो दिमाग़ ख़राब थींदो आहे। बाबो वज़ीर आज़म थियो त हाणे मुल्क असांजो आहे न, पुश्त दर पुश्त, नस्ल दर नस्ल, वज़ीर आज़म असां थियूं, सदर असां थियूं, हुकूमत असांजी हुजे।
एक दफ़ो जेकरे कंहिंजो को सदर ऐं बादशाह जेकरे थियो त पंहिंजे खानदान वारा चवंदा त बस हाणे असां थियूं न छो न थियूं चए अबू सुफियान मां तने तोखां पुछुमि भला इन जे मथे खानदान मां कोई बादशाह गुज़रियो आहे जेको चए तो मां नबी आहियां चए न चए ओ अबू सुफियान हाणे ॿुधिजो हिरकल जेको पुछे सो अबू सुफियान भला जवाब दे अशराफुन्नास इत्तबऊहु अमज़ो अफ़ाउहुमा बुखारी शरीफ जी हदीस पढ़ी रहे हो हिरकल रोम जो सुपर ताकत ईसाई ओ मक्के जे सुपर ताकत काफिर अबू सुफियान का पूछे तो हजरत अबू सुफियान उन्हीं वक्त में काफिर हैं पूछे तो भला बुधाए अशराफुन्नास इत्तबऊहु अमज़ो अफ़ाउहुमा अबू सुफियान बुधाए छा भला मक्के जा वड़ा वड़ा मानू सरदार मानू मालदार मानू दौलतमंद मानू उहे उन्हीं जी जमात में हैं अमज़ो अफ़ाउहुमा या हिन जी जमात में गरीब हैं या हिन जी जमात में मिस्कीन हैं ओ अबू सुफियान बुधाए सरदार हिन जा गुलाम थिया आहिनि मालदार हिन जा गुलाम थिया आहिनि या गरीब हिन जा नौकर थिया आहिनि ओ उहे मिस्कीन उन्हीं जा नौकर थिया आहिनि अशराफुन्नास इत्तबऊहु अमज़ो अफ़ाउहुमा अबू सुफियान बुधाए इन जी जमात में केर मानू हैं हजरत अबू सुफियान जवाब तो दे ओ हिरकल सच्ची गाल इहा है कि बल ज़ुअफ़ाउहुमा ओ यो मोहम्मद जो चए तो मां नबी आहियां उन्हीं जी जमात जे अंदर कोई सरदार ना है कोई मालदार ना है कोई भोतार ना है बल ज़ुअफ़ाउहुमा इन मोहम्मद जी जमात में इन मोहम्मद जा गुलाम इन मोहम्मद जा जेके नौकर हैं उहे सब जा सब गरीब और मिस्कीन हैं अरे इन्हीं सां तव्हां असांजा केतिरा सवाल हल थी विया कर न ये तव्हां सां वरी मीडिया जेके तव्हां सां मीडिया चवंदा ॿियो नालो वाले छा अथसि हाजी अब्दुल लतीफ़ साहब ॿियो नालो तव्हांखे ईंदो आहे मीडिया जो अमेरिका जी लौंडी सोशल ना जगह हुकूमत जी मीडिया साईं मौलाना फजल रहमान साहब ये सब खोता भी छा चवंदा तालिब न खोता भी तालिब ये गलत है ये या माण्हू तो या बेचारा ये गरीब हारी मजदूर बेचारा एडे जो वडो लीडर हो जाए तो सब सरदार न कट हुजन सब मालदार दौलत न कट हुजन दौलत वारा जे एडो लीडर हुजे हाथ ओ मुसलमान सदायण वारो बुधो मता क्या मजनी चो उलमा खोले खोले न समझायो हो हुजूर जो फरमान पढ़ी न समझायो हो कुरान पढ़ी न समझायो हो मां हवालो भी दी रहो हाँ बुखारी शरीफ जिल्द अव्वल जो पेज नंबर 3 बिन पेजन बिन सफन में हदीसा आने हिरकल पूछी रहो अशराफुन्नास इत्तबऊहु अम ज़ुअफ़ाउहुमा अबू सुफियान बुधाए इन नबी जे कड़ लगदड़ भला गरीब गरीब कड़तस या सरदार ए मालदार हिंसा कड़ेन हजरत अबू सुफियान जवाब दिनो बल ज़ुअफ़ाउहुमा ओ जेके कमजोर कमजोर हैं जेके गरीब ए मिस्कीन हैं हारी ए मजदूर हैं वही तालिब कमजोर कमजोर मानो ओए सब जा सब इन्हीं मोहम्मद जा गुलाम हैं इन्हीं जी जमात में वही दाखिल हैं तू तो जे बाबा है ये तो सब खुदा भी गरीब गरीबी बेचारा जलसे जुलूस में बाबा सब गरीब असां के या पार्टी ने खपे बाबा काश जो तो असां के अल्लाह इस्लाम ऐं दीन जी नाले जे ॾे अल्लाह जो कसम तो शरह सदर थी वञा
हजरत अबू सईद खुदरी फरमायो सब चो रज़ी अल्लाह ताला जेतिरो वक्त हली सघियुमि तव्हां नोट कंदा रहो जेकर मां तव्हांखे हुज़ूर जो फरमान क़ुर उहो पढ़ी माना कंदो हलां ॿेली पोइ त मञियो न। हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि मुझे इमामुल अंबिया फरमायो इहतजतिल जन्नत वन्नार, मुझे हुजूर फरमायो कि ओ अबू सईद खुदरी मुझे हुजूर फरमाओ मुसलमानो जन्नत ऐं जहन्नम जो हिक ॿिए सां मुक़ाबलो थी पियो। हदीस तो पढ़ा हुजूर फरमायो जन्नत ऐं जहन्नम जो हिक ॿिए सां मुक़ाबलो थियो, हिक ॿिए सां मुनाज़रो थियो। क़ौलतिन नारो फ़ियल जब्बारूना फ़ियल जब्बारूनल मुतकब्बिरूना। वाह जहन्नम जन्नत के चवन लगी ओ जन्नत तू छाए कुछ भी ना है। जहन्नम थी चे मां सब कुछ हाँ, मां वडे मकाम ऐं मर्तबे वारियां। फ़ियल जब्बारूनल मुतकब्बिरूना, मां जहन्नम जे अंदर उहे ईंदा जेके वडा वडा माण्हू होंदा, वडा दौलतमंद होंदा, वडे गुरूर ऐं आकर ऐं तकब्बुर सां घुमण वारा होंदा, वडी ताकत रखंदड़ माण्हू उहे मां जहन्नम जा मेहमान होंदा। मौजूद हदीस पढ़ी ॿुधायां बता को वडेरो नंढेरो मता समझे को असांजी मुखालफत तो करे मां तव्हांजे ना जेकरे दीनदार मालदार दीनदार सालेह जेकरे सरदार दीनदार वडेरो ओ ई समझ तो जन अल्लाह उन्हें के बई नेमतूं ॾेई छॾियूं दुनिया जी भी दीन जी भी। लेकिन उहे ई न उहे 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 जन जे अंदर दीन भी हुजे वरी इहा शइ हुजे उहे ई आहिनि जीअं अटे में लूण जेके असां अरबी में चवंदा आहियूं कलील कलमादू ॼण आहिनि ई कोन उहे। वकालतिल जन्नत, जन्नत जवाब ॾियण लगी जहन्नम के ऐं जहन्नम तूं कुछ भी ना है, मां जन्नत जो वॾो मकाम फ़ियल फ़ियल ज़ुअफ़ा वल मसाकीन फ़ियल ज़ुअफ़ा वल मसाकीन। मां जन्नत उहा आया के मां जन्नत जा मेहमान ओहे बनबा जेके गरीब दीनदार मिस्कीन दीनदार जेके कमजोर दीनदार होंदा ओहे मां जन्नत जा मेहमान बनबा। मुझे इमामुल अंबिया फरमायो अल्लाह जन्नत सां ॻाल्हाइण लॻो के ओ जन्नत इन्नका इन्नके आए जन्नत इन्नके रहमती आए जन्नत तू मां अल्लाह जी रहमता अरहमो बेके मन अशाओ मां अल्लाह जेते चाहींदुम रहम करे तो में आणींदुम। ओ नार ओ जहन्नम तोखे भी मां अल्लाह पैदा कयो, तू अज़ाब ॾियण जे लाइ मां अल्लाह तोखे पैदा कयो। ओ अज़िबो बेके मन अशाओ तो सां मां अल्लाह जेके चाहींदुम उनखे अज़ाब कंदुम, एक ॿिए सां मुक़ाबलो न कयो। ही मां अल्लाह जो फ़ैसिलो आहे कि जेके कमज़ोर कमज़ोर माना उहे अल्लाह जे दीन खे क़बूल कंदा आहिनि मां अल्लाह उन ते रहम करे जन्नत में आणींदो आहियां। ही मुतकब्बिर ज़ालिम ये मां अल्लाह जे दीन सां मुक़ाबलो कंदा आहिनि जहन्नम मां उन्हनि खे तुंहिंजे अंदर आणींदुमि। ते करे दुनिया जी सिर्फ़ ज़ाहिरी रौनक ऐं दबदबे खे ॾिसी करे तव्हां असांजो वात न पटिजी वञे। दुनिया दुनिया बस अदा असांजा जवान भी अजीब दोस्त आहिनि छा कयूं पर ख़ैर हर एक जी पंहिंजी चॉइस भी आहे। खोड़ वेरे जेके होंदा उहे जेके शेदाई होंदा मौलाना असदुल्ला खोड़े जा चे तो साईं ॿुधाइनि तूं अचण वारो आहे। अबा ॿुधो अथव अबा ॿुधो सभिनी मौलाना असदुल्ला खोड़ो सब अचण वारो आहे स्टेज वारा चवनि था इहो उनखे ॿुधायो। अबा हाणे ॿुधो या ॿीहर बि चवां अबा जो हर एक जा शेदाई आहिनि असांजा वरी शेदाई पोड़ा पोड़ा वेठा हूंदा भई अची ॼाणनि था पोड़ा तमामु थोरा
तो हजरत अबू सुफियान चवन लगा बल ज़ुअफ़ाओहुमा ओ हिरकल इन्हीं पाक मोहम्मद करीम जी जमात में कमजोर कमजोर मानो हैं। हजरत अबू सुफियान जवाब ॾिनो मां लफ़्ज़ छो तू चवां चवां तो करे करे कहीं कमजोर गरीब मिस्किन में मायूसी छायल हूंदी आहे। अच तो मां तोखे ॿी हदीस ॿुधायां है ओ मुसलमानो मतां कमजोरन के घट समझो हुजेव मतां मजदूरन के मिस्कीनन के गरीबन के यतीमन के तालबन के मतां घट समझो हुजेव मतां दुनिया के मुआशरे में कमजोरन के घट समझो हुजेव मतां जे ज़हन साजी करे रहे हो। हजरत हारिसा मुझे हुजूर जो सहाबिया चाहे तो मां पंहिंजे इमामुल अंबिया खां पंहिंजनि कननि सां पाण ॿुधुम मुझे इमामुल अंबिया फरमायो अला उखबिरुकुम बिअहलिल जन्नह अला उखबिरुकुम बिअहलिल जन्नत कुल्लु ज़ईफिन मुतज़अफ़िन लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु अला अदुल्लुकुम बिअहलिन नार कुल्लु उतुल्लिल जवाज़िम मुस्तकबिरिन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जो मुझे मिठे जे अल्फाजन में केॾो मिठाणा तव्हांखे मज़ो नथो अचे यार का जो मुझे दिल जी तव्हांखे ख़बर पवे तो मुझे दिल में हुजूर जे लफ्ज़न पढ़ंदा कहिड़ी ख़ुशी थी अचे। पान फरमायो मुसलमानो मां इमामुल अंबिया अला उखबिरुकुम तव्हांखे ॿुधायां जन्नती केर अथव जन्नती केर तो कुल्लु ज़ईफिन मुतज़ाफ़िन लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु पान फरमा उहे कमजोर छड़ो कमजोर ना आहिनि पर मुतज़ाफ़ भी आहिनि जो मुआशरे में भी उन्हें कोई वजाए कौन इन माहौल में कोई उन्हें वजाए कौन न को मजलिस में घुराए न को अहवाल में घुराए न के शादी ए पार्टी में घुराए छड़ो ज़ईफ ना पर मुतज़ाफ़ भी आहिनि। पान फरमो ये मिस्कीन ओ ये गरीब कमजोर कुल्लु ज़ईफिन मुतज़ाफ़िन पान फरमायो ये अल्लाह के एतरा त प्यारा अथव अचो त नबी जा अया लफ्ज़ ॿुधायांव। पान फरमायो लौ अक़सम अलल्लाहि लअबर्रहु ओहे अल्लाह के एतरा त प्यारा हूंदा आहिनि कने ज़बान मां कसम खणी करे चवंदा आहिनि अल्लाह जो कसम अॼु रब इएं जरूर कंदो अल्लाह जो कसम सुभाणे रब इएं जरूर कंदो अल्लाह जो कसम साल का बाद मुझो रब इएं जरूर कंदो लो अक़सम अलल्लाहि लअबर्रहु अल्लाह फरमाईंदो आए मुंहिंजा बाना तो कमजोर तो ज़रूर आ प्यारो ॾाढो आ ज़बान मां लफ़्ज़ ॻाल्हाई मां अल्लाह जो कम जरूर कंदुमि। मता के ज़ाहिरी शान छौत का दी से मने ईमान के हिली थो वञे जिकर मुसलमान अतबदी बीठा है हरूबर जे चमचा खोई अतबदी बीठा तो मैं तो गा के ॿुधायां हिरकल वरी ॿियो सवाल कयो अज खां बाद में मता ईअं चवंदा ये ते छड़ा त मौलवी कढदा छड़ा त तालिब कढ ही हारी नारी गरीब मिस्किन वरी सातड़न के अची करे भुलायो वडा जेके सियाणा सेबता मानू करोड़ जी गाड़ी में घुमण वारा जेके न उहे साईं भला उहे अथस इन उलमा सां गॾु आहिनि इन ना बाबा। एक दफ़ो मुझे हुजूर सिंह बाजार मदीने में वञनि था साम्हूं हिकिड़ो साहबी तो वञे सफ़ा सादड़ो हो शक्ल में हज़रत ज़ाहिर हुजूर पोयां सुञातो तो ज़ाहिर वञे थो अॻियां मुंहिंजो हुजूर पोयां अची ही हेरे हेरे मानी साहबी पंहिंजे जे अखियुनि ते ई हथ ॾिनऊं जिन तूं असां पंहिंजे कंहिं दोस्त सां ख़ुशतबी कंदा पोयों पोयों अची हथ ॾिनऊं मुझे हुजूर जी सादगिरी भी नजर कर आकड़ करण वारा जुब्बा कुब्बा पाए खल्क के गुमराह करण वारा मुझे हुजूर जी सीधी सादी जिंदगी सीधी
न तसन्नो न कुछ का शय पिच बाजार में हज़रत ज़ाहिर न सुना तो केरा खबर तरे पे तो मुझे हुजूर है का लफ्ज़ फरमाया हज़रत ज़ाहिर समझी आई ये तो मुझे हुजूर है मुझे हुजूर लफ्ज़ फरमाने लगा मैं यश्तरी हाज़ल अब्दा मैं यश्तरी हाज़ल अब्दा ओ बाजार वारो हिन गुलाम के केर खरीद कंदो अगर ज़ाहिर गुलाम ना हो आज़ाद हो ये खुश था भाई जने हजरत ज़ाहिर लफ्ज़ बुधा हजरत ज़ाहिर पहुंचते ज़ोर रही मौके का फायदो वठन लगा वाह जो मौको मिलियो वाह जो अल्लाह जा एहसान थी वया कि हुजूर जा हथ मुबारक आज मुझे चेहरे ते घूमी वया हुजूर जे जिस्म मुबारक रे पोया पुठी के जोर दई हुजूर जे जिस्म सा जिस्म मिलाए रहो वाह सहाबो तहां जी खुशकिस्मती वाह सहाबो तहां जी सादत वाह हजरत ज़ाहिर छाना तुझी दिल में सुरूर होंदो ओ ज़ाहिर तुझी दिल जे अंदर शान खुशी जो मंजर होंदो तुझे चेहरे ते महबूब जा हथ घुमिया होंदा तुझे जिस्म सा मुझे हुजूर जो जिस्म मिलियो होंदो ओ हजरत ज़ाहिर छा तुझी खुशी जो अंदाज होंदो मुझे हुजूर फरमायो मैं यश्तरी हाज़ल अब्दा के राहे जो हिन गुलाम के खरीद करे हजरत ज़ाहिर फरमायो आए मुझा महबूब मुस्तफ़ा मुझे रकम तुम्हारा खा घुरी रहा हो पर से मुझे चेहरे के दिसो मुझे तो चेहरो भी सादो मुझे तो रंग भी सादो साईं मुझी कीमत केड़ी मिलती बस मुझे हुजूर जने ये लफ्ज़ बुधा मुझे हुजूर हाथ मुबारक परे करे ऐ फरमाए लगा ओ ज़ाहिर तुझी कीमत जी खबर दुनिया वारन के ना है ओ मुझा ज़ाहिर साहबी तुझी कीमत जी खबर इन दुनिया वारन के ना है पर इन्नका लस्ता बिकासिदिन इंदल्लाह इन्नका लस्ता बिकासिदिन इंदल्लाह ज़ाहिर तुझी कीमत अल्लाह वट तमाम वदिया ऐ मुसलमानों भले तू इज्जत न कर ओ इन उलमाए तलबा जी इन गरीबन दीनदारन जी इज्जत न कर पर ओ मुसलमानों अल्लाह जो कसम अल्लाह वट इन्हनि जी वॾी इज्जत थी हज़रत अबू सुफियान खां हिरकल वरी पुछण लॻो सवाल साईं भला अबू सुफियान भले ॿियो त थोरो ॿुधाए चे कहिड़ो हाल यरतदो अहदुम मिनहुम मां कुछ सवाल छॾियां थो हाल यरतदो अहदुम मिनहुम सख्ततन लिदीनिही अबू सुफियान हिकिड़ो ॿियो क्वेश्चन थी बे साल जो जवाब रे कहिड़ो बाला जो को हिन नबी जी जमात में ॿुधजो काश जो है सब जेके उलमा जा दीनदारन जा मुखालिफ का जेकर आज है ॿुधे ना आवाज़ मुझो कहन जी सवाल जवाब हली रहा है वरी वरी मां बार बार तहां जे ज़हन में जे याद भी मोटाया तो सवाल कंदड़ भी हुजूर जो मुखालिफ जवाब ॾींदड़ भी मुखालिफ अल यरतदो अहदुम मिनहुम सख्ततन अन दीनिही ओ अबू सुफियान बुधाए जेको हिन जी नबी जी जमात में थो वने भला बुधाए त सही हिन जे दीन का नाराज थींदे हिन जे प्रोग्राम का नाराज थींदे छा कोई हिन दीन के छड़े भी वने तो छा इन दीन के बेजार थी करे भी कोई वने तो कना हजरत अबू सुफियान चवन लगा कुल तो ला हजरत अबू सुफियान चवन लगा हिरकल ना ना जेको हिन जे दीन में दाखिल तो थे जेको हिन जी गुलामी में तो अचे जेको हिन जी जमात में तो अचे
भले अखियुनि सां ॾिसी रहियो आहे कि बिलाल टांडनि ते सुम्हियो पियो आहे, भले अखियुनि सां ॾिसी रहियो आहे कि सुमैया जी हिकिड़ी जंग खे हिकिड़े उठ सां ॿधो पियो वञे, ॿी जंग खे ॿिए उठ सां ॿधो पियो वञे, हुन उठ खे हिन तरफ़ पियो हलायो वञे, हुन उठ खे हुन तरफ़ पियो हलायो वञे। सभु मंज़र अखियुनि सां ॾिसी रहिया आहिनि, पर कोई भी इन्हीं दीन के, कोई भी इन्हीं मोहम्मद करीम के छॾण लाइ तैयार न आहे। छा ख्याल आहे तहां अहिड़ा मुसलमान थींदव न थींदव? हथ मथे खणी चओ, थींदव न थींदव? हाँ भाई जेको आयो दीन जे त वरी इन दीन खे छॾे ई नथो। मां तोखे छा ॿुधायां? आख़िर में मां सभु विच में चढ़ियां थो, जने घणा सवाल 4 सवाल ॿिया बि आहिनि। हाणे आख़िर में तो चवेसि केरु आहे? जेको मां मौज़ू शुरू कयुमि न, मुंहिंजे तकरीर जो अल्हम्दुलिल्लाह कुझु इहो कंदो आहे, जिते शुरू थियां वरी उन पूरो मौज़ू जेको मवाद ॻाल्हियूं सभु उन हिकिड़े मौज़ू सां। आख़िर में तो चवेसि हिरकल बादशाह रोम जो कंहिंखे? हज़रत अबू सुफियान खे। ऐं अबू सुफियान इन कान मा तकूल हक़न, इन कान मा तकूल हक़न। ओ अबू सुफियान जेका ॻाल्हि तू करे रहियो आहे, हिरकल तू चएसि, हिरकल ईसाई बादशाह सुपर ताकत तू चएसि। ऐं अबू सुफियान जेकॾहिं सची ॻाल्हि आहे, जेकानी नबी जूं ॻाल्हियूं तूं ॿुधाए रहियो आहे, त पोइ अबू सुफियान ॿुधी छॾ, इहो सचो नबी आहे। काश जो मां इन्हीं समझी मिला, पर आए अबू सुफियान ॿुधी छॾ, जेकॾहिं मां इन्हीं सां मिलियुमि, जेकॾहिं इन्हीं सां मुंहिंजी मुलाक़ात थी वई, लगसल तो अन कदमई है, लगसल तो अन कदमई है, पोइ मां इन्हीं मोहम्मद जे पेरनि खे धोईंदुमि। रूम जो सुपर ताकत बादशाह जा लफ़्ज़ आहिनि। अगर अबू सुफियान चए तो जॾहिं ॿाहिरि निकितो अबू सुफियान, जॾहिं ॿाहिरि निकितो त जेका पंहिंजे साथी आहे, पंहिंजे साथियुनि खे चवणु लॻो, हींअर ॻाल्हि त ॿुधो, लक़द अमरा अमरो इब्नु अबी कबशा। यार अबू कबशा जी त वरी हाक थी वई आहे। अबू कबशा को माण्हू हो गुज़रियो हो मके में, जो अबेदारी जे दीन खे छॾे ॾिनो, पर ही हुज़ूर खे चवंदा अबू कबशा। यानी यार हिन मोहम्मद जी ते वॾी हाक आहे। हल भेणा सुपर ताकत रूम उहो बि टिजी रहियो आहे। टाइम कहिड़ो आहे, वक़्तु कहिड़ो आहे भाई? हुकूमत इस्लामी जन हुज़ूर मदीने में आया पोइ ठही, ताकत इस्लामी पोइ ठही, मके जी ज़िंदगी। हा हुकूमत मज़बूत त पोइ थी, जन फतह मको थियो। यार हिन जी त वॾी हाक आहे। सुफियान थो चए, हज़रत अबू सुफियान थो चए त मुंहिंजी दिलि में ॻाल्हि रही, इहा ॻाल्हि उन खां वठी मुंहिंजे दिलि में लॻी, अहिड़ो ॾींहुं ईंदो जो इन मोहम्मद करीम खे अल्लाह फतह याब कंदो, ताजो अल्लाह सी मक्के जे फतह जे मौके ते अल्लाह मूंखे भी दीन इस्लाम ऐं कलमो नसीब करे। सभिनी ख़बर ई आख़िर उहो हिरकल वरी वज़ीरनि मुशीरनि खे घुराई, सभिनी गॾु करे उनखे चई भी सही, समझी जाए, घुराए पर दरवाजा बंद किया, वाला दरवाजा बंद करे, दरियो बंद करे, ताला वाला हणी सभिनी वज़ीर मुश्किल के घुराए करे चेर ॻाल्हि ॿुधायांव, जे कामयाबी चाहियो था? जे हा साईं, छो न? जे सच्ची ॻाल्हि ॿुधायो, कामयाबी चाहियो था? जे हा। जे कामयाबी चाहियो था त इहो जेको हजाज़ में अरब में जेको सरजे थो त नबी आहे, तव्हां सभु उन जी ताबेदारी कयो, उन जो दीन क़बूल कयो, तॾहिं कामयाब थींदो। वज़ीर मुशीर सभु ईसाई, पाण बि ईसाई, पर दिलि जो दिलि में ॻाल्हि अची वई तो सब रणियूं करे भागा, दरवाजा ना, दरवाजा तो बंद पिया। फौरन हिन जी दिल में समझो तो हल ॻाल्हि खे, हिन जी दिल में आयो, हिरकल जी दिल में, आई यार ही तो मुंहिंजी ॻाल्हि मञीदा ई कोन, जॾहिं हिन ॻाल्हि मुंहिंजी न मञीदा, ही त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में ईंदा ई कोन, पोइ माण्हू सभु इहे अवाम ईसाई, हुकूमत ईसाई सभु, पोइ हाणे जेकॾहिं मां थो कलमो पढ़ां ऐं मां थो जेकॾहिं इस्लाम आणियां, पोइ त मुंहिंजी बादशाही बि हली वेंदी।
पो तो मुझी इज्जत भी हली वेंदी फौरन फौरन दिल में शैतान हमलो करे वेंदो फौरन उनके सर के हेरे चोरे चोरे सब बेटा सबनी विहारे चवण लॻो अचे यार चरिया थिया हो यार मां तव्हांजो इम्तिहान पे वठां मां पंहिंजे प्यारे मज़हब ईसाई के को छॾींदुमि मां हेड़े मज़हब के छॾींदुमि मां तव्हांजो इम्तिहान पे वठां त तव्हां पंहिंजे मज़हब में केतिरा मज़बूत हो हाणे मूंखे ॿुधायो त साम्हूं इनखे साॻो इनजी मौत इन कुफर ते थी वई मूंखे ॿुधायो छा हुकूमत जी लालच माल जी लालच इज़त जी लालच इहा हुयसि या नबी खे सुञातो न हुई तव्हां फतवा ॾियो दीन हक़ ऐं नबी हक़ जी ख़बर मखलूक मां हर हिकु खे आहे ख़ालिक त दीन ऐं नबी जो इंतिखाब कंदड़ आहे वरी हिकड़ा के वरी विचारा सफ़ा अनपढ़ सफ़ा उहे फिरकन में फाथा पिया अथव हीअ शियो आहे हीअ बरेलवी आहे हीअ आला हदीस आहे ओ इंसानो कहिड़े बि मज़हब सां तालुक रखो था बिली अल्लाह जो नालो अथव पंहिंजे असली दुश्मन खे सुञाणियो असली दुश्मन यहूदी अथव जंहिंखे पक्की ख़बर आहे यहूदन खे ती नबी सचो आहे यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम ऐ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा अल्लाह कुरान में चओ ऐ मुंहिंजा महबूब ये यहूदी तोखे सुञाणनि था चङी तरह सुञाणनि था त तूं सचो नबी आहीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने में आया तो उन वक्त में मदीने में वडे मां वडो आलिम हो अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु एक मुसलमान थियो वडे मां वडो आलिम यहूदन जो अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला फरमायो जन हुजूर जी आमद थी मदीने में मुखे खबर पई मां खजी ते मथे चढ़ी बीठो खजी ते बीठो एना खबर पई कि एक शख्स मदीने में आयो चेथो मां अल्लाह जो पैगंबर अल्लाह जो नबी हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमायो जी मुझे कनन में आवाज आयो मुझे दिल के अंदर शौक है जज्बो पैदा थो एतरे कदर के मां करीब हो तो नी खजी का हेठ खिरी पवा आखिर आराम सा लथम डुकी अची कर मोहम्मद करीम वट आयुम यहूदियन जो आलिम उन आलिम जी गाल जेको हजरत अब्दुल्ला बिन सलाम पंहिंजी गाल पान बुधाए रहा आहिनि फरमायो मां जन हुजूर जी खिदमत में आयम जिए मुझी पहरी नजर मुझे महबूब मुस्तफा ते पई हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमायो पहरी पहरी नजर मां जन आयम जरे मां हुजूर जे चेहरे मुबारक ते नजर क्यों त अरफ्तो अन्नहु वजहुन लईस बिकज़ाब मां ॾिसण सां सुञातम ये उहो चेहरो जेको चेहरो कूड़ो नथो थी सघे हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमा ॾिसण सां हुजूर खे सुञाणे हजरत अब्दुल्ला बिन सलाम मुंहिंजे हुजूर ते खिदमत में आया साईं अमा जो प्रोग्राम केड़ो आ साईं हजरत अब्दुल्ला बिन सलाम जो हुजूर के फरमायो अमा जो प्रोग्राम केड़ो आ साईं असां भी तो प्रोग्राम पेश कंदा हूं न काश जो असां हुजूर जो प्रोग्राम वो प्रोग्राम सही असली प्रोग्राम पेश करे सघूं असां हुजूर जो दीन पैगाम छड़ो नमाज रोजे के समझो आ वो ही बुधाइंदा रहंदा हूं बस हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमायो जिन हुजूर का पूछम तो मुझे हुजूर फरमायो मुझे प्रोग्राम ही या अय्युहन्नासो अतिमुत्तामा व अफ्शु सलामा व सिलू बिल अरहाम व सल्लू बिल लैली वन्नासु नियाम तदखुलुल जन्नत बिसलाम औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हुजूर केड़ो प्रोग्राम बुधायो बुध केड़ो
मुझे साईं पहिरों पहिरियों मां अब्दुल्ला बिन सलाम के जने हुजूर प्रोग्राम ॿुधायो इहो ई ॿुधायो या अय्युहन्नासो ओ इंसानो अतिमु तामा पेरा पेरा मां नबी जो पैगाम यो थव पेरा पेरा मां नबी जो पैगाम यो थव बुखाइलन के खारायो बुखाइलन जी संभाल लो मिस्कीनन जी संभाल लो और दुखाइलन जी संभाल लो अतिमु तामा मुझे हुजूर जने प्रोग्राम पेश कयो मुझे साईं पहला लफ्ज ये फरमाया ॿियो लफ्ज फरमायो वसिलू बिल अरहाम मां नबी जो पैगाम तो रिश्ता हिक ॿिए सां जोड़ियो रिश्तेदारियूं न टोड़ियो मुहब्बतूं कयो हिक ॿिए सां नफ़रतूं न कयो ऐं मुझे साईं टियों जुमलो फरमायो अफ़शु सलामा सलाम के आम कयो जे घुमो सलाम कयो जे फिरो सलाम कयो मां नबी जो पैगाम तो सलाम के आम कयो सल्लू बिल्लैल वन्नासो नियाम जने रात जो वक्त थी वने रात जो हिस्सो गुजरी वने उथी करे रब जे सामो इबादत कयो मानू निड पिया हुजन तमा अल्लाह जी इबादत कयो तमा नबी चवां तो तदखुलुल जन्नत बिसलाम सलामती सां जन्नत मिली वेंदव मुझे नबी जी प्रोग्राम में पेरे पेरे शयूं कहिड़ियूं ई चवंदा से उलमा वटि त हुकूक वग़ैरह इहा शइ आहे ई कुझु कोन्हे जो नमाज़ रोज़ो बस इहा ॻाल्हि कंदा आहिनि कुझु कोन्हे ॿियो हिन जे पैगाम में आहे कुझु कोन्हे त हज़रत अब्दुल्ला बिन सलाम फरमाइनि ॾिठुमि त सम्झ में सचो नबी आहे हे वरी साईं अॼोको 15वीं सदी थी वई आहे अञा फाथो पियो आहे साईं सहाबा आल बैत ते विड़ियल आहे मुहर्रम आयो उथी बीह करे सहाबा के ॻाल्हायो हाणे तहां वरी सभु वरी कावड़िया वेठा हो शीयनि ते हे शिया अहिड़ा अहिड़ा अबू बकर सिद्दीक़ ते ॻाल्हायूं अल्लाह जा बाना होश भी रखो जज्बात भी संभालियो दीन जी मालूमात भी हासिल कयो असल दुश्मन के संभालियो उन्हीं के याद कयो उन्हीं के नजर में रखो जे असां में ये टोला टोला बनाया जे असां जे साधन मुसलमानन के अची इन गाल में फसायो साहब आल बैत विड़ेला ये किराए जा वो यहूदी एजेंट पैसा उनके खराए यहूदी इन मान के मंजर आम ते आने करे अबू बकर सिद्दीक़ के ॻाल्हाए करे हज़रत उमर के ॻाल्हाए करे के ॿिए खे ॻाल्हाए ही वरी असां जा वरी हिक ॿिए खे गिरबान के पकड़ी पिया आहिनि शिया भी सुन्नी भी अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम वारा हकीकत दीन के समझी विया आहिनि हज़रत मौलाना फजल रहमान पंहिंजे दीन जे असली रुख के पंहिंजी जमात वारनि के समझायो आहे जेके पंज जमात वारनि के दीन जो असली रुख न समझाया त मजलिस अमल भी न ठाया असांजे नौजवान छोरा छोरा वठ में नथा अचनि ये फलाना शिया अहिड़ा से अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हाए फलाना अरे मता उन्हनि खे ख़बर ई मत न हुजे त इहे एजेंट आयो काॾो वञी ॻाल्हायो कंहिं करे कादियानी जी सूरत में कंहिंखे उथारनि था तूं चओ त मां नबी आहियां वरी ॿिए ॾींहुं उॾंदी छिको पियो आहे वरी मुजाहिद हाणे तो हिकिड़ी गोली ख़तम वरी ॿिए टे ॾींहुं वरी ॿिए खे था उतारे तूं चओ त मां नबी आहियां वरी हेॾा मुजाहिद अची हाणे तो वरी उते ॾंदी छिकी पियो आहे केरु था कनि इन खे बि सम्झो इन खे केरु था उतारनि तव्हां हिक ॿिए सां पिया विड़ो चक वारो बरेलवियत के शियत के मुख्तलिफ टोलन के मां दावत वञा थधे सीने सां असांजे वाइदनि में अचो अल्लाह जो नालो तो असांजे वाइद ॿुधो साहबा हल बैत न विड़े हा इहो शो शो केॾां आंदो कंहिं उतारियो सभु साज़िश यहूदनि जी था मुबालगे में हज़रत मोहम्मद शाह रोटी फरमाइंदा हा मुबालगो सां चवंदा हा त जेकॾहिं तव्हांखे दरिया में कॾहिं पानी में नज़र अचेव त ॿ मच्छियूं विड़नि थियूं न त पक सम्झो हिते बि शरारत यहूदियुनि जी हूंदी
अकल वारे जे लाइ त सम्झण जो जुमिलो आहे न ॻाल्हाईंदड़ जे हकीम जे हिकमत वारो जुमिलो 15 साल सदी गुज़रियूं ऐसे साहबा पाण विड़ियल अहल बैत सां विड़ियल अरे तुंहिंजो अहल बैत आयो काॾों भला इहो तो ॿुधाए अब हज़रत अली से हज़रत फातिमा जी औलाद है ना आले रसूल अहल बैत नबी जे घर उन्हनि खे शामिल आहे आले रसूल कहिड़ा आहिनि भाई हज़रत फातिमा हज़रत अली साईं जी औलाद है ना समझो था ॻाल्हि न था समझो भला जन उनजी औलाद उहा थी आले रसूल तव्हांजी ॾाढी उन्हनि सां मोहब्बत वरी चओ था त उन्हनि सां अबू बकर उमर सभी विड़िया उन्हनि जे करे अबू बकर उमर सां बि तव्हांजो जहिड़ो भला मां तव्हां खां पुछां थो हज़रत अली साईं जो हज़रत फातिमा सां निकाह कयो इहो मशवरो कंहिं ॾिनो हो पर इहा छो सुन्नत जी किताबनि खां न पुछ तू पंहिंजे मुहक़िक़ तूसी जा किताब बि पढ़ जलालुद्दीन भी पढ़ 5 किताब भी पढ़ मां उन जी दावत ॾे जातो तो आले रसूल शुरू थियो उन जो निकाह शादी जो मशवरो कंहिं ॾिनो हज़रत अली पाण फरमायो आतानी अबू बकर व उमर ये मैं सिर्फ एक दलील के तौर पे पेश कयां तो छा हकीकत छा यहूद ने असांखे समझायो छा पस मंजर पसे पुश्त छाए हिन यहूद ने असां में छा झेड़ा इख्तिलाफ विझी छड़िया हज़रत अली पाण फरमायो आतानी अबू बकर व उमर फकाल अतईता इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़करत लिन्नबी फातिमा हज़रत अली फरमायो मूं वट अबू बकर एक मर्तबो लड़ी आयो उमर भी लड़ी आयो भाई मां अली वट आया आई भाई मुखे चवण लगा भाई मुखे मशवरो ॾियण लगा अली अज असां तो वट एक मशवरो खणी आया वञ हुजूर जी खिदमत में हज़रत फातिमा जे रिश्ते जी तलब कर रिश्ते जी मशवरो ॾींदड़ केरु है हज़रत अबू बकर हज़रत उमर अब अरे तवज्जो कयो चवंदा मौलाना खोड़ो साहब अब मौलाना खोड़ो अची वियो हाँ जेतिरी मौलवी साहब अचे उन जा आशिक भी इलाही वेठा हूंदा आबा कुछ इंतजार कयो ओ मुसलमान हो तो असां खे ओ शादी जे अंदर करे भा पियो मशवरो दे करे अबो पियो मशवरो दे करे दोस्त पियो मशवरो दे हज़रत अली के मशवरो ॾींदड़ हज़रत फातिमा जे निकाह जो चो अबू बकर ऐं उमर हज़रत अली फरमायो जने हुजूर जे सामू अर्ज क्यों ज़ाहिकन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर मुस्कुराए बैठा हुजूर खिली बैठा मुझे हुजूर फरमायो ओ अली जे शादी कंदे भला खर्चे जे लाइ छा मौजूद आहे हाज़ा दर ओ या रसूल अल्लाह साईं मूं वटि ही ज़िरह वा मां इन ज़िरह के खपाए करे शादी जो खर्चो कंदमि ज़िरह हूंदी लोह जी जिस्म में पाइबी ही ये पाए को तलवार हणे तो तलवार जो निशान न थे मज़रे खणी करे अली निकतम आयम हज़रत उस्मान वट छो तो हज़रत उस्मान के अल्लाह से माल ॾिनो हो हज़रत उस्मान के चुम ज़रे वट मुखे पैसा घुरजन अली छा कंदे उस्मान फातिमा सा निकाह ऐं शादी आहे उन्हीं जो ॾाजो ऐं ख़र्चो आहे इन करे ज़रे खपाइण आयो आहियां अली केतिरे में रकम 400 दिरहम मुक़रर थी वई 400 दिरहम हज़रत उस्मान हज़रत अली जे हथन में ॾिना ऐं हज़रत अली उहा ज़रे हज़रत उस्मान जे हथन में ॾिनी जॾहिं ज़रे हज़रत उस्मान जे हथ में आई 400 दिरहम हज़रत अली जे हथ में आया तो हज़रत उस्मान चवण लगा ओ अली हाने ज़रे मुंहिंजी थी वई हाने पैसा तुंहिंजा थी विया ओ अली हाने मुंहिंजी मर्ज़ी आहे मां ज़रे काॾे कयां हाने अली ॿुध ये 400 दिरहम भी तोखे आया ये ज़रे भी तोहफ़े में हदीअ में तोखे थो ॾियां हज़रत अली पैसा खणी ज़रे खणी सीधो हुजूर जी ख़िदमत में ॿुधाए त साईं वयमि 400 पैसा मुक़रर था हज़रत उस्मान साईं ज़रे भी वापस कई पैसा भी वापस कई साईं फदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उस्मान
बस हजरत अली बुधायो मुझे हुजूर उस्मान जले दुआ शुरू करे ॾिनी मुझे हुजूर जी दिल मां छाना दुआ जा लफ्ज निकता होंदा ओ मुसलमानो पंहिंजे दिलनि खां त कुझु पुछो उन्हीं गरीब खां पुछो उन्हीं मिस्कीन खां पुछो जिंजी न्याणी जो निकाह थींदो हुजे घर में कुछ भी मौजूद न हुजे राजे जे लाइ पैसो पाई मौजूद न हुजे उन्हीं जी न्याणी जी रुख़सत थी हुजे उन्हीं जी न्याणी जी अलविदाई थी हुजे उन्हीं वक्त में उन्हीं गरीब के मिस्कीन के कोई कमींदर मुसलमान हुजे छा उन्हीं अबे जे दिल मां दुआ निकरदी ओ मुसलमानो ये ही मंजर हो मुझे हुजूर वट कुछ भी ना हो जो हजरत फातिमा खे ॾिन हजरत अली वट कुछ ना हो जिने हुई जगह पेश कहीं ओ मुसलमानो उन्हीं वक्त में मुझे हुजूर जी दिल में उस्मान जलाए केड़ा ना प्यार वाला लफ्ज निकता हूंदा हुजूर दुआ फरमाए करे पान फरमायो अबू बकर के तसर कयो मुझे हुजूर छा फरमायो हज़रत अली 400 दिरे में खणी हुजूर जी खिदमत में पेश की पान फरमा अबू बकर के सर खयो मुझे हुजूर फरमायो ओ अबू बकर खुद हाज़िहि दराहिम इश्तर ले इब्नती मा यसलहु लहा फी बैतिहा इश्तर ली इब्नती मा यसलहु लहा फी बैतिहा ओ अबू बकर ही पैसा खण वंज मुझी प्यारी न्याणी मुझी फातिमा जे लाए अबू बकर वंज तू डाजो वठिया मुसलमानो छो भूली पिया हो बेली कुछ अकल खां त कम वठो चो हजरत फातिमा जो निकाह जो मशवरो रीदर जो अबू बकर उमर है जो डाजो वठंदड़ अबू बकर सिद्दीका हाने जने शादी थी रही है त अम्मा आशा थी फरमाए मुझे हुजूर मुखे घुरायो ऐ उम्मे सलमा के घुरायो हुजूर असा बिनी के हुक्म कयो कि अनु जहिजा फातिमा ता वनुदखिला अला अली हुजूर फरमायो आशा ओ मे सलमा तव्हां बई इनी घर के त सिंगारो अज अली ऐ फातिमा जो शादी थी रही है आज फातिमा जी रुखसती थी रही है फामिदना इलल बैती हजरत आशा फरमायो असा घर के सिंगारण शुरू करे दिनों से छा कयो से अबा ने हेरे माने तवज्जो कयो अबा कोई भी न होते को भी न होते वो बा हो जेके बाहर बीठा हो इमा हदीस तो पढ़ा गुनाहगार थींदो एडे न ॾिसो एडे न ॾिसो हेरे ॾिसो अल्लाह जो नालो थो हेरे ॾिसो फामिदना इलल बैती हजरत आशा सिद्दीका फरमायो हजरत उम्मे सलमा फरमायो पो असा घर के ठाण फामिदना इलल बैती वाखजना तुराबन लीनन मिनन बतहा जगह ही उता जी नरम मिट्टी खड़ी करे असा पांजे घर के पोचो दई रही हुयो से हजरत आशा थी फरमाए हजरत उम्मे सलमा थी फरमाए असा भाई घर के पोचो दई रही हुयो से कि अज अली ऐ फातिमा जी शादी अज अली ऐ फातिमा जो निकाह अज फातिमा जी रुखसती थियणी आ वरी घर के पोचो दी नो से वरी छा क्यों से वहशौना मिरफकतैन लीफन वहशौना मिरफकतैन लीफन अम्मा आशा ऐ उम्मे सलमा ब विहाना बना से अब ही के टेक देन जले विहाना होंदा एकड़े विहाने जे अंदर इन खजी जी खबर विधि से बे विहाने में भी खबर विधि से ब विहाना तैयार क्या से एक विहाने ते अली टेक रही वेंदो बे विहाने ते फातिमा टेक रही करे वेंदी अतामना लहुमा तमरन व ज़बीबन व सखैनाहुमा मा नाज़बा वरी हजरत अली हजरत फातिमा जे
खाराइण जे लाए किशमिश आदि से घर को आदियों से मिठो पानी तैयार क्यों से अज फातिमा अली जी शादिया ओ मुसलमानों चो मशोरो नींदर अबू बकर उमर हिन निकाह में गवाह थींदर अबू बकर उमर हिन लाजो वठदर अबू बकर चौनी घर के तैयार कंदर चो अम्मा आशा अम्मा उम्मे सलमा है ईशा बच्चों सही साहब अल बैत पान में बिड़ेला इनकी खबर ही का नहीं कहा था असा के केर तो भोली मांगे नचाए असल असा जो दुश्मन घेरा ना असा जे छोरन के खबर ना होनन के खबर ये भी हाथ में न था अचन वो भी हाथ में न था के इंसान के छावल हिकड़ो मसलो मां के बुधायो जले को काफिर आ दावत देण जे अंदर चावणो सा रहम न कजे हाजी कने को फसाद करे तो दावत के आखिर सब तरीका नथो मने तो आखिर में आना उनसा लड़ाई करे के इंसान बाइसत इंसान जे रहम त कयो के अंदाज सा उनके के गाल समझायो तो सही हजरत अली सा फलाना साहबा विड़ेला हजरत अली जे अमर जो नालो छा हो बस मां आखिरी गाल तो कया अची वियो मौलाना बाकी छा जी गाड़ी या रश हुई भला कोड़ो साहब हो ना तो मां समझा दो ना नमाज तो पढ़े ठीक है हजरत अली साईं अमर जो नालो छा हो जो फातिमा बिन्त असद हजरत अली साईं जी घरवारी हजरत फातिमा बिन्त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली जी वालदा अमर फातिमा बिन्त असद हजरत अली साईं अमर जी वफात जो वक्त वेझो थियो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया मथे जे पास में वेठा हजरत अली जी अमर सा हजरत मुझे हुजूर से गलाए रहा है या फातिमा कुंत उम्मी बादा उम्मी या फातिमा कुंत उम्मी बादा उम्मी ओ फातिमा मां मोहम्मद करीम जी अम्मा आमना जे वफात का पो मुझी भी अमर तू है छोटी मुझी जिंदगी यतीमी जिंदगी ही मुझी खिदमत कंदड़ चाचो अबू तालिब हो आई मुझी खिदमत कंदड़ फातिमा तू है मुझा हुजूर मथा ये लफ्ज चई रहा है ऐ मुझे साईं फरमायो सद कयो उसामा के सद कयो अबू अयूब अंसारी के हजरत फातिमा बिन्त असद मुझे हजरत अली जी अमर जने वफात करे वही मुझे हुजूर फरमायो सद कयो उसामा के सद कयो अबू अयूब अंसारी के सद कयो उमर के ऐ आया मुझे हुजूर जी खिदमत में आया पान फरमा उमर जी मुझा साईं ओ उसामा अबू अयूब जी मुझा साईं वञो कब्रिस्तान जन्नतुल बकी में वञो मुझी अमर फातिमा जी कब्र के तां खोटियो कब्र खुटजी वई हाने जनाजो आयो जनाजो थियो हाने जने कब्र जे मथा आया फअदखलह अल्लाहदा फअदखलह अल्लाहदा हुवा वल अब्बास व अबू बकर सिद्दीक अचे थो जी खबर दे हजरत अली जी अमर जो जनाजो आंदो वियो उनी कब्र जे अंदर उनी जनाजे के लाइंदर फअदखलह अल्लाहदा हुवा वल अब्बास वो अबू बकर सिद्दीक कब्र जे अंदर लाहिंदर मुझो पाक मोहम्मद करीम ऐ हजरत अब्बास ऐ अबू बकर सिद्दीक चाहो हजरत अली जी अमर थी वफात करे जो कब्र खोटे इधर हजरत उमर वरी उनी कब्र जे अंदर सामी में अंदर लाहिंदर अबू बकर सिद्दीका तो कुछ छा बुधाया अबू बकर सिद्दीक या साहब आल बैसा उनकी मोहब्बत थी या आल बैसा उनकी दुश्मनी ही साहबा आल रसूल आल बैत के तारीखन विड़ायो यहूदन विड़ायो या कुरान हदीस विड़ायो बुधाए बागे
न त मूंखे ॿुधाए क़ुरान हदीस में किथे हुजे त इन्हनि खे विढ़ायूं। अल्लाह जा बाना हो कुछ पंहिंजे असली दुश्मन के सुञाणियो। दुआ घुरो अल्लाह ताला तव्हां असांखे सही समझ नसीब फरमाए, सही दीन इस्लाम जो इल्म नसीब फरमाए। जेको मां ॻाल्हायां अल्लाह ताला क़बूल करे, मूंखे अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।